अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गजाला अब सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। अपोजिशन वज़ीर आज़म खिलाफ़ बेतमादी जी रिथ क़ौमी असेंबली जे सेक्रेटरीट में जमा कराए छॾी। अपोजिशन मेंबरनि क़ौमी असेंबली जो इजलास घुराइण लाइ रिक्यूज़ेशन भी जमा कराए छॾी। अयाज सादिक, शाज़िया मरी, राणा सनाउल्लाह, मरियम औरंगज़ेब, ख्वाजा साद रफ़ीक, शाहिदा अख्तर अली, नवीद कमर ऐं ॿिया अॻवान सेक्रेटरीट पहुता। ज़रियनि मूजिब बेतमादी जी रिथ ते 86 मेंबरनि जूं सहियूं थियल आहिनि। हुकूमत केॾांहुं बि नथी वञे। ऑपोज़िशन जी इहा आख़िरी वारदात आहे। उन खां पोइ 2028 ताईं बि कुझु न थींदो। मुख़ालिफ़ धुर इबरतनाक शिकस्त खे मुंहुं ॾींदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान जूं यूट्यूबर सां मुलाक़ात दौरान ॻाल्हियूं। चवे थो हू जहांगीर तरीन खे सुञाणे थो। हू कॾहिं बि चोरनि जो साथ न ॾींदो। हिन वक़्तु माइंड गेम हली रही आहे ऐं मां माइंड गेम जो मास्टर माइंड आहियां। छा फ़ौज चोरनि जे टोलनि जो साथ ॾींदी? फ़ौज कॾहिं बि पाकिस्तान ख़िलाफ़ न वेंदी। हाणे वक़्तु अची वियो आहे त नालाइक वज़ीर आज़म खे घर भेड़ो कयो वञे। मां पंहिंजे प्यारनि ऐं दुश्मननि खे सुञाणा थो। चहिरनि जी बि परख आहे। हाणे वक़्तु अची वियो आहे त कंहिं शरीफ़ माण्हूअ खे वज़ीर आज़म बणाइजे। मां ऐं बिलावल अवाम जी ख़िदमत कंदासीं। जियालनि जो लश्कर जॾहिं डी चौक पहुचंदो त अवाम ख़ुशख़बरी ॿुधंदो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो रवात में अवामी मार्च खे ख़िताब। बिलावल भुट्टो ज़रदारी जियालनि खां नारा बि हणाया। बिलावल भुट्टो ज़रदारी जी अॻवानी में कराची खां निकितल अवामी मार्च रवात खां इस्लामाबाद लाइ रवानो थी वियो। इस्लामाबाद में डी चौक ते जलसे जूं तयारियूं मुकमल। जलसे लाइ हज़ारें कुर्सियूं लॻाई वियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी जलसे खे ख़िताब कंदो। जियाला डी चौक ते पहुचणु शुरू थी विया। इंतिज़ामिया रेड ज़ोन खे सील करे छॾियो। पंजाब जो वॾो वज़ीर उस्मान बोज़दार परवेज़ इलाही जे हक़ में उहिदो छॾण लाइ तयारु थी वियो। ज़रियनि मूजिब उस्मान बोज़दार जो चवणु आहे त खेसि ऐं पार्टी जे असेंबली मेंबरनि खे अलीम ख़ान कंहिं बि सूरत में वॾे वज़ीर तौरु क़बूल नाहे। तंहिं करे हिन उहिदे ते परवेज़ इलाही खे विहारियो वञे। बलोचिस्तान जे इलाइक़े सिबी में जेल रोड ते हबीब चौक वटि धमाको। 3 ॼणा मारिजी विया। 2 पुलिस एहलकारनि समेत 28 ॼणा ज़ख़्मी। सिबी अस्पताल मुंतक़िल। केतिरनि जी हालति ॻणतीअ जोगी ॿुधाए पियो वञे। सिबी ऐं कोयटा जी अस्पतालुनि में एमरजेंसी लागू। ऐं सिंध समेत सॼी दुनिया में अॼु औरतुनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे। मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं कोठाए ऐं रैलियूं कढी औरतुनि जी अज़मत खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी। इस्लामाबाद, कराची, हैदराबाद, सखर, मीरपुर ख़ासि बदीन, कंधकोट ऐं ॿियनि शहरनि में औरत मार्च करे औरतुनि खे बराबरी जी बुनियाद ते हक़ ॾियण जो मुतालबो।